إن الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد أما بعد فإن خير الحديث كتاب الله وخير الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم وشر الأمور محدثاتها فإن كل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم من همزه ونفخه ونفسه أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا أيها الذين آمنوا اتقوا الله حق تقاته ولا تموتن إلا وأنتم مسلمون يا أيها الذين آمنوا اتقوا الله وقولوا قولا سديدا يصلح لكم أعمالكم ويغفر لكم ذنوبكم ومن يطع الله ورسوله فقد فاز فوزا عظيما يا أيها الناس اتقوا ربكم الذي خلقكم من نفس واحدة وخلق منها زوجها وبث منهما رجالا كثيرا ونساء واتقوا الله الذي تساءلون به والأرحام إن الله كان عليكم رقيبا مختصر حمد सना दुरूद सलाम का पोए वाजिब एहतराम मुअज़्ज़ज़ सामिन किराम जुमतुल मुबारक जे खुतबे जो उन्वान गुज़रियल जुमे जे खुतबे से ताल्लुक़ रखे तो यानी के उम्र अदा करण जो सही तरीक़ो आयुन में थींदड़ गलतियन जी इस्लाह अल्लाह रब्बुल आलमीन जे इबादतुन मजा उम्रो भी का अजीम इबादत है उन जा फ़ज़ाइल उन जूं शर्तूं ऐं उन जी नियत जे बारे में बि कुझु पढ़ी लिखी ॿुधी ॿुधाए आयासीं। अल्लाह साईं शाला असांखे इहे सभु ॻाल्हियूं गौर फ़िक्र सां ॿुधणु सम्झणु ऐं यादि रखणु ऐं पंहिंजी इस्लाह करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। प्यारे पैगम्बर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे हदीस मुबारक है इमाम इब्न हिब्बान रहिमहुल्लाह सनन सही इब्न हिब्बान हदीस जो किताब है उन जे अंदर एक हदीस मुबारक आंदी है तो हज़रत अबू सईद अल खुदरी रज़ियल्लाहु तआला अन्हु का रिवायत है तो रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो तो अल्लाह तबारक व तआला फरमाए तो यानी
हदीस कुदसी आहे। अल्लाह तबारक व तआला छा थो फरमाए, इन अब्दन सहहतु जिस्महु। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए तो बेशक मूं पंहिंजे बाने के उन जो जिस्म सही और तंदुरुस्त अता कयो आहे। ववस्सअतु अलैहि फिल माशिया, ऐं मूं पंहिंजे बाने के माल दौलत जी बि वुसअत ऐं कुशादगी ॾिनी आहे, फरावानी ॾिनी आहे। माल ऐं दौलत सां बि उनखे नवाज़ियो आहे। अल्लाह के प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अल्लाह ताला ते फरमाए तो यमज़ी अलैहि खम्सु अअवामिन, ऐं पोइ उन माण्हू ते 5 साल गुज़री वञनि था। ला यफिदु इलैया लमहरूमुन, जिस्म बि सही हो, ताक़त तंदुरुस्ती कुव्वत हुई, माल ऐं दौलत जी बि अल्लाह तबारक व तआला फरावानी ॾिनी हुई। ऐं पोइ इन माण्हू ते इन कैफ़ियत में 5 साल गुज़री वञनि था। इहो माण्हू मूं रब्बुल आलमीन जे लाइ पंहिंजो माल ख़र्च करे, पंहिंजी सिहतियाबी ऐं ताक़त कुवत वारी जिस्म ऐं उम्र के खणी करे जेकॾहिं मूं रब वटि मुंहिंजे उते घर में नथो अचे, लमहरूमुन, पोइ सम्झो त इन माण्हू जो अल्लाह जे तरफ़ां ज़वाल आहे, अल्लाह रब्बुल आलमीन इन माण्हू खे महरूम करे छॾींदो। अल्लाह साईं जो जेके इन माण्हू ते नेमतूं आहिनि, अल्लाह रब्बुल आलमीन पोइ उन इंसान खां नाराज़ थी करे, अल्लाह रब्बुल आलमीन जेके उन बाने ते नेमतूं कयूं आहिनि, अल्लाह से उनजो ज़वाल शुरू करे छॾींदो आहे। अहिड़ो माल कोई कहिड़े कम जो थियो, अहिड़ी उम्र ऐं अहिड़ी ताक़त कुवत, अहिड़ो जिस्म पोइ कहिड़े कम जो थियो जेके असां पंहिंजे रब्बुल आलमीन जी इबादत जे लाइ ख़र्च न कयो, जेके पंहिंजे रब्बुल आलमीन जी इबादत जे लाइ सर्फ न कयो, त पोइ इहे शयूं फुज़ूल आहिनि। पोइ अल्लाह ताला जे तरफ़ां जेको माल ऐं दौलत हूंदो आहे उन में बेबरकती हूंदी आहे। अल्लाह जे तरफ़ां पोइ इहो माल इंसान जे लाइ अल्लाह जी नेमत न हूंदी आहे। बाक़ी ईअं सम्झो त अल्लाह जे तरफ़ां इहो इंसान जे मथां या इंसान जो जेको माल पियल आहे इहो वबाल ऐं मुसीबत अल्लाह जे तरफ़ां। एतिरे क़दुरु अल्लाह रब्बुल आलमीन बैतुल्लाह शरीफ जे तवाफ़, मस्जिद नबवी जी ज़ियारत ऐं मस्जिद हराम जी ज़ियारत ऐं उन्हनि में थींदड़ पढ़जंदड़ ऐं थींदड़ इबादतनि खे एतिरे क़दुरु महबूब आहे, एतिरे क़दुरु प्यारो चयो आहे त जेके माण्हू उते हली वञनि था, पंहिंजो सारियूं मसरूफ़ियात छॾे करे, सभु मिट माइट बाणा दौलतूं छॾे करे, नियत ख़ालिस करे ख़र्च करे उते वञी करे पुॼनि था। अल्लाह तुंहिंजो नेमतूं, तुंहिंजा एहसानात, अल्लाह तुंहिंजो करम नवाज़ियो आहिनि, सभु कुझु विसारे आयो आहे। अल्लाह ऐं तुंहिंजे दर में, तुंहिंजे घर में, तुंहिंजे बारगाह में, तुंहिंजे सद ते हाज़िर थियो आहे। अल्लाह साईं पोइ अहिड़नि बाननि जो क़दुरु कंदो आहे। पोइ जुमे जी हदीस मुबारक बयान कईसूं त प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ताबिउल हज वल उमरा, उमरा ऐं हज हिक ॿिए जे पुछां लॻायो, करियो ऐं करायो। अल्लाह जे प्यारे पैगंबर फरमाया, इन्नहुमा यनफियानिल फ़क़्र, बेशक ज़रे ज़रे हज उमरो करण ऐं कराइण सां अल्लाह रब्बुल आलमीन तव्हांजी तंगी, तव्हांजी गुरबत ख़त्म करे छॾींदो। ऐं पोइ अल्लाह जे तरफ़ां जेका रोज़ी ऐं माईशत मिलंदी उन में बरकत हूंदी। अल्लाह रब्बुल आलमीन बरकत कीअं विझंदो आहे, जो इंसान जे मथां जेके मुसीबतूं आज़माइशूं ईंदियूं आहिनि, इंसान जो माल दौलत उन में ख़र्च थी वेंदो आहे, इंसान कंगाल बणिजी वेंदो आहे। मिसाल वठो, अल्लाह से बनी ॿारो ॾिनो, घर दौलत दुकानदारी ॾिनियूं आहिनि,
घर जो को मरीज़ किरी पियो, माण्हू किरी पियो आहे, बीमार थी पियो, मरीज़ थी पियो, आयासीं अस्पतालनि जा चक्कर, लखे रुपया ख़र्च थियो वञनि था, माल मता दुकान सभु कुझु चट थी वेंदो आहे। हलियो अल्लाह रब्बुल आलमीन खुदा न खास्ता घर में को अहिड़ो भाती को अहिड़ो कुदो अमल करे विझे थो जंहिंजूं चटियूं पवनि थियूं, क़तल थी सघे थो, चटियूं पवनि थियूं, इंसान तबाही बर्बाद थी वेंदा। हलियो ॿियो कुझु बि न थिए घर में, अणपढ़ तां जहिड़ा थी पवनि था, इंसान जो मोहब्बतूं, इंसान जो हमदर्दियूं, जेको गॾु कारोबार तिजारत सॼो धर्म भरम थी वञे थो। हलियो जॾहिं शहदादपुर खां निकिरी नवाबशाह ॾे वञूं था, अॻियां गुपचाणी चौक अचे थो, ॿ माण्हू पाण में विढ़िया, सॼी बाज़ार कई सालनि ताईं बंदि रही, केतिरो कारोबार फना थी वियो। हलियो जेको सामान दुकाननि जे अंदरि हो, कंहिंखे बि मजाल कान हुई जो दर खोले सामान कढे सघे, कई सालनि ताईं बंदि, ऐं ॿिन्ही धुरियनि जा केतिरा क़तल थी विया। हलिया तव्हांजे साम्हूं वाक़ियो थियो आहे, मलो खणण वारो घर केॾां विया, माल केॾां वियो, इज़त केॾां वई, किथे धिका खाईंदा हूंदा, किथे रहंदा हूंदा। अहिड़ो इंसान जेकॾहिं गैरतमंद थिए थो, अहिड़ो गैरतमंद आहे जो मस्जिद में बि औरत न छॾींदो, ऐं इंसान जेकॾहिं गैरत खां ख़ाली थिए, बेगैरत थी वञे, हलियो इंसान पंहिंजा बचड़ा, पंहिंजूं नौजवान न्याणियूं गैरनि जे दर ते बि सुम्हारण जे लाइ तयार आहे, उते कहिड़ी इज़त हूंदी। अल्लाह रब्बुल आलमीन इंसान खे तबाह ऐं बर्बाद ऐं रुसवा ऐं ज़लील कंदो आहे, त ईअं कराइण ते क़ादिर आहे। त अल्लाह रब्बुल आलमीन जी जेका ही वजूद नफ्स जहिड़ी नेमत आहे, बुज़ुर्गो उम्र जी नेमत आहे, सेहतो कुवतो ताक़तो जवानी जी जेका नेमत आहे, इन जो क़दर करियो, अल्लाह जी इबादत में गुज़ारियो, अल्लाह सां ताल्लुक़ करे जोड़े करे पंहिंजी ज़िंदगी गुज़ारियो, ऐं जेको माल आहे उहो बि अल्लाह ताला जी रज़ा ख़ातिर अल्लाह जे घरनि में, अल्लाह जी इबादत में, गुरबा ऐं मसाकीन ते ख़र्च करियो। इन में रब तव्हां सां राज़ी आहे, इनमें रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां सां राज़ी आहे, वगरना मरणा मरी वेंदा सोलिया, इहा दुआ, इहा दुनिया, इहा दौलत हिते रहिजी वेंदी, हली ढूंढ कंहिं कम जी काम थींदी, पोयां खानदान पिया विढ़ंदा, वबाल हिन क़बर वारे ते पियो पवंदो। प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, पोइ अल्लाह से फरमाए थो त अहिड़ो माण्हू महरूम आहे मुंहिंजी रहमत खां, अहिड़ो माण्हू महरूम आहे मुंहिंजी बरकत खां, अहिड़ो माण्हू महरूम आहे मुंहिंजे कुर्ब ऐं मग़फ़िरत ऐं रहमतनि खां। तो उम्र हिक अज़ीम इबादत आहे। प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इन्नमल अअमालु बिन्नियात, समूरे नेक अमलन जो दारो मदार नियतन ते मबनी आहे। को बि नेक अमल कंदो, हींअर असां घरां निकिरी आयासीं, दिल में इहो ख्याल आयो त मस्जिद में वञिणो आहे, जुमतुल मुबारक जो ॾींहुं आहे, वुज़ू करे अॻु भरो थी वञिणो आहे, ऐं असांखे खुतबो ॿुधणो आहे, नमाज़ पढ़णी आहे, इहा नियत आहे। नमाज़ खां बाद में को केॾां वेंदो, को केॾां वेंदो, को कंहिंजो केॾां जो इरादो हूंदो, इहा नियत आहे। त दिल जे इरादे खे ई नियत चइबो आहे। ज़बान सां नियत करणु, अदायगी करणु, इहो कंहिं बि हदीस मुबारका मां साबित कोन्हे। ऐं पोइ ज़बान वारी नियत मुसलमाननि खे सिर्फ़ु नमाज़ जे लाइ यादि ईंदी आहे। नमाज़ ज़ोहर पढ़ा थो, काबतुल्लाह शरीफ ॾांहुं मुंहुं आहे, पुछा इमाम जे 4 रकातूं फ़र्ज़, अल्लाहु अकबर, इहा नियत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खां साबित कान। सॼी नमाज़ अरबी में आहे, ऐं नियत वरी सिंधी में पियो करे, नियत वरी बरोचकी में पई थिए, नियत वरी बिरोकी में पई थिए, नियत वरी फारसी में पई थिए, नियत वरी सराइकी में पई थिए। न, ये अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तालीम कान ॾिनी आहे। पाण करीमन फरमायो त दिल जो इरादो, जेका दिल में तव्हां सोच कई, उहा ई तव्हांजी नियत आहे, इहा ई काफ़ी आहे। ऐं अल्लाह रब्बुल आलमीन जेके अमल क़बूल कंदो आहे न, उहो बि उहे अमल क़बूल कंदो आहे जिन्हनि जे नियतनि जा इरादा ताल्लुक़ दिल सां रखनि था। प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अल्लाह रब्बुल आलमीन तव्हांजे माल खे, तव्हांजे चेहरनि खे कोन ॾिसंदो आहे, बल्कि रब तव्हांजी दिल खे ॾिसंदो आहे, रब तव्हांजे अमल ऐं तव्हांजी तक़वा खे ॾिसंदो आहे। प्यारे पैगंबर फरमायो, तक़वा दिल में आहे, त जेको बि नेक अमल करियो था, उन जी जेका नियत आहे, उहा दिल में ई इरादे खे चइबो आहे। प्यारे पैगंबर फरमायो, हर अमल जो
दारोमदार नियतन दिया व इन्नमा लिकुल्लि इम्रिन मा नवा बिह ऐं जेको माण्हू जेका नियत कंदो न के उहा शइ मिलंदी। त हज या उम्रे जे लाइ बि इंसान नियत करे। अल्लाहु अकबर कबीरा। असां मुसलमाननि जे हाल ते रब्बुल आलमीन रहम करे। असांजी नियत उम्रे जी आहे, हज जी आहे, पर हितां असां पंहिंजे ॻोठनि मां पंहिंजे घरनि मां निकिरंदे ई अहिड़ा अमल शुरू कंदा आहियूं जेके रब खे बि नापसंद आहिनि ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे बि नापसंद आहे। नियत हज उम्रे जी आहे। अॼु जे दौर में सोशल मीडिया, मोबाइल, फोटू, तस्वीरूं, वीडियोज़, सेल्फियूं, जेसी ताणी हमरा सेल्फी न कढे तेसी ताणी जहिड़ो इन जो उम्रो क़बूल कोन थींदो। हज क़बूल ई कान्हे, तवाफ़ क़बूल ई कोन्हे। हितां जीअं असां निकिरंदासीं फोटो कढंदासीं, फेसबुक ते उछलजी वियो हलो ठीकु आहे तो कढियो पाण ताणी महदूद न, फेसबुक ते जीअं सॼी दुनिया खे ख़बर पवे अब्दुल रशीद उम्रे ते वञे पियो, फिलाणो उम्रे ते पियो वञे। अल्लाहु अकबर कबीरा। प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन छा फरमायो, हदीस शरीफ किताब जामे तिरमिज़ी जे अंदर हदीस नंबर 2381 आहे। पाण करीमन फरमाया था मन युराइल्लाहु बिही, जेको बि माण्हू दुनिया में का बि इबादत दुनिया वारनि खे ॾेखारे करे कंदो त आऊं ही इबादत करियां पियो, मुंहिंजी हिन इबादत ना रवानगी आहे, मुंहिंजो हिन इबादत ना सफ़र आहे। प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो पोइ क़यामत वारे ॾींहुं अल्लाह साईं इन माण्हू जा गुनाह माण्हुनि जे साम्हूं खोले छॾींदो। ॾिसो ही अहिड़ा करतूत दुनिया में कंदो हुयो, जेको ज़ाहिरी तौर हिकिड़ो हुयो, बातनी तौर ॿियो हुयो, अंदरूनी तौर हिन जा अरकान ही हुया, हिन जा अमल ही हुया, ऐं ज़ाहिरी तौर मुंहुं जे लाइ इबादत कंदो हुयो। इहो तशहीर करे ऐं फोटोनि जे ज़रिए सां ॾेखारींदो हो त आऊं ॾिसो त ही इबादत करियां पियो। अल्लाह जे प्यारे पैगंबर फरमायो मन युसम्मिइल्लाहु बिही, जेको दुनिया में कंहिं बि इबादत सां मशहूर थियणु चाहे थो, हल फिलाणो उम्रो करे आयो अथई, हा बाबा फिलाणो उम्रो, फिलाणो हज, फिलाणे ही अमल कयो, फिलाणे ही अमल कयो। हज उम्रे खां अलावा ॿिया बि कई अमल जिन्हनि में माण्हू बिलख़ुसूस जीअं खेरात आहे, वाट खुदाई खेरात बि माण्हू देगू लाहींदा। जेसी माण्हुनि खे ख़बर न पवे त अब्दुल रशीद खेरात कई आहे तेसी ताणी त मूंखे सुख ई न ईंदो न। माण्हू जाम गॾु करणा आहिनि। अरे बाबा अल्लाह जा बाना, अल्लाह जी बानी न खां अलावा ॿिया खोड़ सारा कम आहिनि। इहे देगन वारियूं खेरातूं शरीयत में आयूं किताब, सवे देगूं लायो, 50 देगूं लायो, पोइ माण्हुनि खे गॾु करे जी छा माण्हू दुआ कंदा। हू जेके बदबख़्त पंहिंजे लाइ कॾहिं ग़लती करे दुआ कोन था कनि, सो तव्हांजो देगू खाई तव्हांखे दुआ कंदा। जेके ईंदे वेंदे गारियूं गिला गिबत कंदा वञनि, जेके नमाज़ कोन पढ़नि, पाकाई कोन रखनि, उहे तव्हांजी देगूं खाई करे तव्हांखे दुआ कंदा। उहा दुआ तव्हांजे हक़ में आगाम बि बुज़दिली आहे, बसि कंजूसी आहे, बसि लालच आहे, त शोरियत ते मुंहिंजो नालो निकिरे, हल हेॾी वॾी खेरात, छा त चांवर हुया, छा त गोश्त, छा त चणा, हेॾी ख़ल्क़ खेरातूं करे त फलाणो करे ॾेखारे। अल्लाहु अकबर कबीरा। प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए जेको तशहीर, जेको मशहूर थियणु चाहे थो, अल्लाह रब्बुल आलमीन उनखे दुनिया में बि रुसवा कंदो, पर आख़िरत में पक्को रुसवाई ज़लील करे उनखे मशहूर करे छॾींदो। ही दुनिया में अहिड़े क़िस्म जो माण्हू हुए त इबादत दिल जे इरादे जो नालो, आजिज़ी, इनकिसारी ऐं अल्लाह सां ताल्लुक़ जुड़जण जो नालो आहे। माण्हुनि जे लाइ न। फरमाई वल्लज़ीना युनफ़िक़ूना अम्वालहुम रिआ अन्नास वला युमिनूना बिल्लाहि वला बिल यौमिल आखिर वमन यकुन अश-शैतानु लहू क़रीनन फसाअ क़रीना। ॾेखारे करे इबादत करणु, मशहूरी करणु, रिया करणु कहिड़नि माण्हुनि जी अलामत सिफ़त आहे। युनफ़िक़ूना अम्वालहुम, फरमाए तो जेके मुनाफ़िक़ क़िस्म जा माण्हू आहिनि, जेके अल्लाह जी राह में जॾहिं बि को थोरो घणो ख़र्च कंदा, युरा अन्नास, माण्हुनि खे ॾेखारींदा, पंहिंजी मशहूरी कराईंदा, शोहरत कराईंदा त असां हेॾो वॾो अमल कयो आहे।
दर हकीकत ये मानू अल्लाह जे नाले सा खर्च कंदे रब्बुल आलमीन जो कुरान 5 सिपारो सूरत निसा अल्लाह से फरमाए तो हकीकत न जे दिलन में ईमान न हुंदो आ अल्लाह जी रज़ा जो कोई अमल न हुंदो आ अल्लाह जी तड़प जे लाए अल्लाह रब्बुल आलमीन जे वेझे थियण जे लाए यो अमल न कंदा ऐं एड़ा मानू आखिरत के भी नथा मञन अल्लाहु अकबर कबीरा जेकन असां दुनिया में ने कंजा अमल खुफिया तौर लिकाए करे कंदासीं क़यामत वारे रब्बुल आलमीन असां जे गुनाहन ते पर्दो रखी करे अल्लाह साईं असां के भी पर्दे में इज्जत में रखंदो पर जेकन दुनिया में ॾेखारे शोरियत ख़ातिर अमल कंदासीं तो रब्बुल आलमीन आखिरत में ज़लील कंदो वमन यकुनि शैतानु लहू करीना फरमाई जेके मानू अल्लाह जी राह में ॾेखारे करे ख़र्च कनि था फरमाईंदा शैतान इन्हनि जो दोस्त आहे शैतान इन्हनि खां इहो अमल कराईंदो आहे इहो ॾाढो बुछड़ो दोस्त आहे त ही तशहीर ही शोरियत चढ़ियासूं एयरपोर्ट ते उते बि फोटू फेसबुक ते चढ़ियासूं जहाज़ ते उते फेसबुक ते फोटू लथासूं जहाज़ तां फेसबुक ते फोटू मके में पुगासीं फेसबुक ते फोटू होटल में पुगासीं फेसबुक ते फोटू मानी पिया खायूं फेसबुक ते फोटू तवाफ़ पिया कयूं फेसबुक ते फोटू सही पिया कयूं फेसबुक ते फोटू ठोड़ा थियासीं फेसबुक ते फोटू माना जेसीं ताणी हर हिकु अमल जो निमाज़ पिया पढ़ियूं त फेसबुक ते फोटू इहे शयूं न अचनि सम्झो त असांजी इबादत जहिड़ी थी ही काने का वरी जना सदोरा मोटी आया धणन जा धण एयरपोर्टन ते छो भलारा अचन पिया सदोरा अचन पिया छा करे आया उमरो करे आया हज करे आया बख्श जी त साफ सुथरा थी आया उन्हनि जो इस्तक़बाल करण वञूं पिया ही जेको इस्तक़बाल करण वञे पियो हितां खां निकिरे पियो कराची ताणी 3-4 कलाक हितां जा सफ़र 5 कलाक एयरपोर्ट ते बीहे 3-4 कलाक वापसी जा सफ़र इन माण्हू खे चव नमाज़ ते अच त कराची होटल वारी मस्जिद में नमाज़ लाइ टाइम कोन्हे ही इंसानियत आहे ही इस्लाम आहे ही हुन जी इज़त करण वञो पिया उते छा करण वियो हो हिकिड़ो त अलाह जो मानो संदो बेड़ो ॿोड़ाए आयो तशहीर करे वरी ही सदोरा हितां जेके वठी वञनि पिया इहे शरई कमु कोन आहे जेकॾहिं हू अहिड़ो भलारो थी अचे पियो इहा नियत कयो त हा इहो हिते पुॼंदो असीं टपड़ खणी रवाना थींदासीं असां तयारी करे छॾियूं इहा नियत करियो त पोइ ॻाल्हि सम्झ में अचे थी त इहो हिते पुॼे असीं वरी हुते वेंदासीं असीं उमिरो हज कंदासीं इहो अमल करणु वेंदासीं निमाज़ पढ़ण जे लाइ टाइम कोन्हे को इस्तक़बाल जे लाइ कराची ताणी 10-10 15-15 कलाक गुम ऐं वरी फुज़ूल ख़र्च हार गुलाब मिठाइयूं छा थियो आहे अल्लाहु अकबर कबीरा सलफ़ सालिहीन जेके अल्लाह जा औलिया गुज़रिया आहिनि उन्हनि जो छा तौर तरीक़ो हूंदो हुयो को बि अमल नेकी जो वॾो कंदा हुया उन खां बाद में कई महीननि ताणी सालनि ताणी रोई रड़ी करे रब जी बारगाह में इहो ई दुआ कंदा त अल्लाह जेको असां अमल कयो हो न असां तुंहिंजी रज़ा ख़ातिर कयो हो इनखे ज़ाया न कजां क़बूल कजां ही जेके दीन खणी हेसी ताणी पहुता जिन्हनि वलियनि जो तज़किरो थींदो आहे इमामनि जो तज़किरो थींदो आहे अहले बैतनि जो तज़किरो उन्हनि जो त इहो अमल हुयो इहा ज़िंदगी हुई असां मुसलमान जी ज़िंदगी रुगो बसि ख़ुशियुनि में रुगो मस्तियुनि में फुज़ूल ख़र्चनि में मुश्किलनि मज़ाक़नि में इहो दीन न आहे इन इबादत जी इन हज ऐं उम्रे जी अल्लाह रब्बुल आलमीन के का भी जरूरत काने का हदीस शरीफ किताब सही बुखारी हदीस नंबर 50 किताबुल ईमान हजरत अबू हुरैरा रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाइंदा कान नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बारिज़न यौमल लिन्नास अल्लाह जा हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम हिकड़े ॾियारे सहाबा किराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन जिन सां गॾु वेठा हुया फ़अताहु जिब्रील आयो अची करे प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन गोदन सां गोदा मिलाए करे सनन रानन ते हथ रखी करे अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जिनका पुछा तो करे मल ईमान मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बुदा ईमान छा के चइबो आहे अल्लाह जा भी फरमाइन था अंत अबुदुल्लाह वला तुशरिक बिही शैया ओ जिब्राइल
बुधा अल्लाह रब्बुल आलमीन जो ईमान बुधायो आ वो ईमान चाहे अंतुमिन बिल्लाहि व मलाइका अल्लाह के मनी अल्लाह जे फरिश्तन के मनी व बिलिकाइही मरण का बाद में उठणो आ क़यामत जो डी लगणो आ पंजे रब्बुल आलमीन सा मुलाकात थियणी आ उन ते भी तुझो ईमान हुजे उन जे रसूलन ते भी तुझो ईमान हुजे ऐं मरण का बाद में उठण वारे ॾींहं ते भी तुझो ईमान हुजे। वरी ॿियो सवाल करे तो मल इस्लाम इस्लाम चाके चइबो आ अन तअबुदुल्लाह ला तुशरिक बिही शैया अल्लाह जा बि जवाब ॾियनि था त अल्लाह जी बंदगी कजाए अल्लाह सां गॾु कंहिंखे बि शरीक न कजाए व तुक़ीम सलात नमाज पढ़ जाए व तुअद्दी ज़कातल मफरूदा फर्ज़ी ज़कात ॾिजाए व तसूम रमज़ान रमज़ान जा रोज़ा रख जाए इहा इस्लाम जी अलामत आहे। जेकॾहिं कंहिं माण्हू खे मुसलमान थियणो आहे पंहिंजो पाण खे मुसलमान सॾाइण जो हक़ रखे थो त इन माण्हू में ये पंज चार शयूं जो हुजण लाज़मी आहे। अल्लाह जे प्यारे पैगंबर खां वरी टियों सवाल कयो मल इहसान अल्लाह जा बि ॿुधा इहसान चाके चइबो आहे अन तअबुदुल्लाह हे त तूं अल्लाह जी इबादत जेॾी महिल करे का अन्नक तराह एतिरे क़दुरु तवज्जो सां बीठो हुजे इबादत में एतिरे क़दुरु तुंहिंजी साफ़ सुथरी नियत हुजे साफ़ सुथरा ख़्यालात हुजनि तुंहिंजो समूरो तवज्जो ईअं हुजे का अन्नक तराह ॼण त तूं रब्बुल आलमीन खे ॾिसी पियो। इन जो मिसाल सम्झाइण जे लाइ पाण ॾियूं त जीअं न पाण रमज़ान ख़तमु थींदो आहे शवाल जो चंड ॻोल्हण जे लाइ कीअं गौर सां ॾिसंदा आहियूं किथे आहे चंड माना ईअं तवज्जो सां माण्हू यानी का ख़ासि शइ माण्हू जॾहिं ॾिसे थो बिल्कुलु तवज्जो सां ॾिसे थो समूरे आवाज़नि खां कचहरियुनि खां कमनि खां कारनि खां कटिजी करे बाइकाट थी करे दिलों ऐं जिस्मनि अखियुनि उन शइ खे गौर फ़िक्र सां ॾिसण जी कोशिशि कंदो आहे त इहा शइ आहे कहिड़ी इन शइ में आहे छा फरमाई रब जी जंहिंमहिल तव्हां इबादत ऐं बंदगी करियो न त तव्हांजी हालत कैफ़ियत हीयत इहा हुजे ॼण त तव्हां रब्बुल आलमीन खे ॾिसो पिया फ़इन लम तकुन तरा फ़इन्नहु यराक मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम समूरी मुसलमानियत के समूरी इंसानियत के रब्बुल आलमीन जे इबादत जो तरीक़ो सेखारिन पिया तो रब्बुल आलमीन के तू ॾिसी पियो जेकॾहिं ईअं न आहे पोइ सम्झ त रब्बुल आलमीन तोखे ॾिसे पियो अल्लाह रब्बुल आलमीन जे साम्हूं तूं बीठो आहे अल्लाह जे साम्हूं इबादत करी पियो अल्लाह जे लाइ इबादत करी पियो बाक़ी समूरे हरकतनि खां बाक़ी समूरे दुनियावी तवज्जहनि ऐं सोचनि खां तोखे कटिजी करे अल्लाह जी इबादत करणी आहे। वमा उमिरु इल्ला लियअबुदुल्लाह मुखलिसीन लहुद्दीन फरमाए अल्लाह जे तरफ़ां इहो हुकुम थियल आहे रब जी कहिड़ी बि बंदगी कहिड़ी इबादत कयो त ख़ालिस थी करे कयो कंहिं क़िस्म जी का रुकावट का सोच रब जी इबादत जे दरमियान न अचणु खपे पोइ रब्बुल आलमीन इहा इबादत क़बूल कंदो आहे पोइ सुकून बि नसीब थींदा आहिनि पोइ दिलि बार बार तड़पंदी आहे अल्लाह जी इबादत जे लाइ। असांजी दिलि छो नथी तड़पे जुमे ते एतिरो कुझु ॿुधी वञूं था जहिड़ा ॿुथाड़ खणी आयासीं तहिड़ा वापसि खणी वियासीं जहिड़ी दिलि किचिरे सां भरियल हिते खणी आयासीं तहिड़ी वापसि भरियल खणी वियासीं हल तॾहिं त असरु कोन थो थिए न त क़ुर पाक 24 सिपारो सूरतुल मुज़म्मिल आहे फरमाए अल्लाह जा बाना जेॾीमहिल क़ुर ॿुधंदा आहिनि उन्हनि जूं दिलियूं ॾकणु शुरू थी वेंदियूं आहिनि हलियूं अल्लाह जी यादि जे लाइ तड़पंदियूं आहिनि ख़ौफ़ज़दा थींदियूं आहिनि पोइ सुम्म तलीनु जुलूदुहुम व क़ुलूबुहुम इला ज़िक्रिल्लाह उन्हनि जा जिस्म उन्हनि जा दिलि बार बार इन तड़प में हूंदा आहिनि हलो अल्लाह जो ज़िक्र कयूं अल्लाह जी बंदगी कयूं अल्लाह जी इबादत कयूं। जेकॾहिं असांजा दिलि इहा शइ नथा ॾेखारीनि असांखे असांजो ज़मीर इहा नथो हा मोबाइल ते फिल्मनि में टीवियुनि में घुमण में फिरण में दोस्तनि में कचहरियुनि में शराबी मंशियात मजलिसनि में दिलि करे थी त पोइ सम्झो त शैतान सां यारी आहे रब सां इहा यारी कान्हे। उमिरो हिकु अज़ीम इबादत आहे इबादत में माण्हू रियाकारी न ॾेखारे पंहिंजी शोहरियत न ॾेखारे अल्लाह अकबर कबीरा मुख़्तसर 4 ॻाल्हियुनि में सही तरीक़ो बयानु कंदासीं उन खां अलावा बाक़ी जेके बि समूरा
अमल असन पूरे पीरियड दौरान मुसलमान कन था समूरे जा समूरा ग़लत आहिनि उम्र जे हवाले से। हितां असांखे निकिरणो आहे, असां पाकिस्तानियुनि खे जेको मीकात लॻे थो उहो लॻे थो यलमलम। प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मीकात मुक़ररु कया त यमन वारनि जे लाइ यलमलम मुक़ररु कई त असांजी जंहिंमहिल हितां फ्लाइट असांजो जंहिंमहिल जहाज़ वेंदो आहे इन मीकात जे मथां गुज़रंदो आहे त उते ही जहाज़ जंहिंमहिल वेंदो आहे या त वञी रियाज़ लहंदो आहे या त वञी जिद्दा लहंदो आहे। मीकात ते जहाज़ न लहंदो आहे। पोइ जंहिंमहिल हितां माण्हू जेके बि वेंदा आहिनि मीकात जे मथां गुज़रंदा पोइ जहाज़ में आवाज़ ईंदो आहे, ऐलान थींदो आहे त तव्हां पंहिंजे मीकात तां हितां गुज़रो पिया। मीकात चइबो आहे हद खे, जॻह खे, त कहिड़ी जॻह खां बाद में तव्हां उम्रे ऐं हज वारे अमलनि में शामिल थियो था। उन्हनि अमलनि खां सवाइ ॿियो को बि अमल तव्हांखे न आहे करणु। मीकात इन शइ खे चइबो आहे। त जेॾी महिल असां हिते एयरपोर्ट ते वञूं था, कराची वारी एयरपोर्ट ते, हिते विहचण करण जी का बि ख़ासि जॻह कोन्हे ठहियल। त सभु कंहिं इंसान खे जेको बि मर्द हुजे औरत हुजे उमिरि जी नियत सां या हज जी नियत सां वञे थो, हितां पंहिंजे घरों चङी तरह सां पंहिंजे जिस्म जी सफ़ाई करे, जेके बि जिस्मानी वार वग़ैरह लाहिणा आहिनि ज़ेरे नाफ़ बग़ल जी सफ़ाई करे हितां बिल्कुलु करे वञणी आहे। मुछ वग़ैरह कटे गुस्ल करे पंहिंजे जिस्म खे ख़ुशबू लॻाए, पंहिंजे कपिड़नि खे ख़ुशबू लॻाए गाॾी में वेही एयरपोर्ट ते पुॻासीं। जेॾी महिल असां एयरपोर्ट ते पुॼंदासीं उते असांखे एहराम पाइण जे लाइ जॻह मिलंदी। उते असांखे जेको ही लिबास हितां पाए वेंदासूं उहो लिबास असांखे लाहिणो आहे। लाहिण खां बाद में जेकॾहिं असां ख़ुशबू लॻाइण चाहियूं था त सिर्फ़ु जिस्म खे, हे जेको अंदरि पंहिंजो बदन आहे इन खे ख़ुशबू लॻाए सघे थो। जे उमूमन हिते पाण वेंझी कपिड़ा पाए पोइ कपिड़नि खे सेंट अतर ख़ुशबू लॻाईंदा आहियूं, ईअं एहराम खे न आहे लॻाइणु। जिस्म खे बदन खे जेका ख़ुशबू लॻाइणी आहे भले लॻाए छॾे, उन खां पोइ तव्हांखे एहराम पाइणो आहे। एहराम जो 2 चादरूं हूंदियूं आहिनि ऐं इहो 2 चादरनि वारो जेको एहराम थींदो आहे इहो सिर्फ़ु मर्दनि जे लाइ आहे। औरत जे लाइ संदे कपिड़नि खां अलावा ॿियो कोई एहराम कोन्हे। जीअं मर्द जे लाइ ख़ासि एहराम आहे ईअं औरत जे लाइ कोई एहराम कोन्हे। औरत संदनी कपिड़नि में जेके हितां पाए वेंदी, साफ़ सुथरी थी गुस्ल करे पाए वेंदी, उहो ई उनजो एहराम आहे ऐं परदे में रहणो आहे। मर्द उते एयरपोर्ट ते एहराम मटाईंदो, 2 चादरूं, हिकिड़ी सां गोॾ ॿधंदो, हिकिड़ी मथां जीअं पाण लोई वेड़ींदा आहियूं पूरे जिस्म खे मुंडी खां मुंहं खां अलावा मथे खां अलावा ईअं उहा चादर वेड़णी आहे। एहराम खे मज़बूत करे जेका हेठि गोॾ वारी चादर आहे उनखे मज़बूती सां ॿधणो आहे। पोइ असीं जहाज़ में चढ़ियासीं। जहाज़ में चढ़ंदे असां जंहिं महिल पंहिंजी मीकात तां गुज़रंदासीं उतां आवाज़ ईंदो, पोइ असांखे उते नियत करणी आहे, लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक उम्रतन। ए अल्लाह, आऊं तुंहिंजे लाइ उम्रो करणा चाहियां पियो, तुंहिंजे लाइ हाज़िर आहियां। अल्लाह जे प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जेकॾहिं हज जी नियत करणी आहे लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक हजतन करणो आहे। उम्रे जी करणी आहे त लब्बैक उम्रतन चवणो आहे। पर इन सां गॾोगॾु हिकु ॿिया अल्फाज बि अल्लाह जे प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाया त इहे अल्फाज चवणा आहिनि, अल्लाहुम्मा महिली, ए अल्लाह आऊं उते एहराम खां हलाल थी वेंदुसि हलियो, आज़ाद थी वेंदुसि हलियो, हैथु हबस्तनी, जिथे तो मूंखे रोकियो। यानी इंसान हितां उमिरे लाइ वञे पियो, इंसान जी तबियत तमामु घणी ख़राब थी वञे थी हली। पोइ जेकॾहिं इहे अल्फाज नियत सां गॾु चई वियो त पोइ एहराम लाहे छॾियईं त पोइ इन ते को बि फिदियो, का चटी, को ॾंड कोन पवंदो। पर जेकॾहिं इहे अल्फाज न चयईं, पोइ उमिरो करणु वञे थो या हज करणु वञे थो,
कंहिं बि सबब जेकॾहिं एहराम लाहे छॾियई, बिल्कुलु एहराम मां ख़तमु थी हलियो त हाणे आउं उम्रो न कंदुसि या हज न कंदुसि, मूंसां ही उज़ुर पेश अची वियो हलियो, पोइ इन इंसान ते फिदियो लॻंदो, चटी लॻंदी, ॾंड लॻंदो, पोइ इंसान खे उहा चटी, उहो ॾंड, उहो फिदियो अदा करिणो आहे। इन जे करे जेॾीमहिल बि नियत कबी, नियत सां गॾोगॾु इहे अल्फाज़ चइबा, अल्लाह जिथे बि आउं माज़ूर थी वियुसि हलियो, जिथे आउं मजबूर थी वियुसि हलियो, जो एहराम लाहण ऐं आम कपिड़ा सादा कपिड़ा पाइण खां सवाइ मुंहिंजो ॿियो को बि हल न निकिरंदो, ऐं अलाह उते आउं एहराम ख़तमु करे छॾींदुसि। पोइ इन माण्हू जे लाइ का चटी, को ॾंड, को फिदियो न। पोइ इंसान जॾहिं पंहिंजे मीकात तां गुज़रंदो, इन नियत सां गॾोगॾु तलबियो चवे, लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक ला शरीक लक लब्बैक इन्नल हम्द व निअमत लक वल मुल्क ला शरीक लक लब्बैक। इहो तलबियो चवण, लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक, अल्लाह तुंहिंजे लाइ हाज़िर आहियां, ला शरीक लक लब्बैक, अल्लाह तुंहिंजो को बि शरीक कोन्हे को, इन्नल हम्द व निअमत, समूरी हम्द, समूरी सना ख़वा, समूरी तारीफ़ अल्लाह तुंहिंजे लाइ आहिनि, व निअमत, समूरियूं निअमतूं बि तुंहिंजे हथ में आहिनि, ए तुंहिंजे एहसान आहिनि, ला शरीक लक लब्बैक, अल्लाह तुंहिंजो को बि शरीक कोन्हे को। इहो तलबियो चवणो आहे। पोइ केॾीमहिल इंसान इहो तलबियो चवे थो, केॾीमहिल छॾे थो, को ॿियो अज़कार करे पियो, या ज़रूरी जेके ॻाल्हियूं हुजनि पाण में ॻाल्हाइण, सामान सरणो, ॾियण वठण, अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि, पोइ इंसान कंदो थो वञे, त हिन में को बि हर्ज कोन्हे। जॾहिं इंसान मके में पुॼे थो, हींअर जदीद दौर आहे, होटलनि जो सिस्टम आहे, पंहिंजो समूरो सामान होटल ते रखिणो आहे, उतां इंसान सामान सरण मां फारिग थिए, कदाए हाजत, पेशाब वग़ैरह करिणो आहे, इहो बिल्कुलु करे, हितां जेकॾहिं वुज़ू करे पंहिंजे होटल खां ई वञे थो, तॾहिं बि ठीकु आहे, मस्जिद हराम में। पर जेकॾहिं हिते सामान सरणो रखी करे इंसान मस्जिद हराम में वाशरूम ठहिया पिया आहिनि, उते वञी चङी तरह सां फारिग थी कदाए हाजात मां वुज़ू करे, सभ खां पहिरियां जेकॾहिं इन सफ़र दौरान इंसान जूं फर्ज़ी नमाज़ूं रहिजी वियूं आहिनि हलियूं, त सभ खां पहिरियां उहे फर्ज़ी नमाज़ूं पढ़ंदो, उहे फर्ज़ी नमाज़ूं पढ़ंदो। पोइ जेकॾहिं ज़ोहरा, असरा, इशा निकिरी वई आहे त ॿ रकतूं पढ़े त बि ठीकु आहे, कसर करे पढ़े, पर जेकॾहिं मग़रिब निकिरी वई आहे त पोइ हिनखे या पूरी करणी आहे। अल मक़सद उमिरो करण खां पहिरियां मस्जिद हराम में पुॼण खां बाद में फर्ज़ी नमाज़ूं जेके रहिजी वियूं आहिनि उहे लाज़मी करणियूं आहिनि, उहे लाज़मी अदा करणियूं आहिनि, पढ़णियूं आहिनि। उन खां बाद में सहन में लही वञे काबतुल्लाह वारे में, या पोइ मथी मंज़िल में करे थो, उते जॻहूं 2-3 मंज़िलूं ठाहियूं अथनि। पोइ तवाफ़ जी इब्तिदा उतां खां करणी आहे, साॼे पासे खां, हजर अस्वद जे साम्हूं खां, उते बि करे हजर अस्वद जे साम्हूं अची करे साॼो हथु पंहिंजो मथे करे ऐं हजर अस्वद ॾांहुं मुंहुं करे बिस्मिल्लाह वल्लाहु अकबर हिकु दफ़ा चई करे इंसान पंहिंजो तवाफ़ शुरू करे। ऐं इन तवाफ़ शुरू करण सां ई तलबियो पोइ न आहे पढ़णो, लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक ला शरीक लक लब्बैक, जेको पोइ समूरे सफ़र में पढ़ंदो आयो, पर हिते तवाफ़ शुरू करण सां ई इंसान खे इहो तलबियो न आहे पढ़णो। पोइ बाक़ी दुआऊं करणियूं आहिनि, रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन नार, या जेके बि बाक़ियूं समूरियूं दुआऊं इंसान खे अचनि थियूं, सभु तवाफ़ कंदो रहे, घुमंदो रहे। तवाफ़ जा 7 चकर थींदा आहिनि। पहिरियां जेके 3 चकर आहिनि उहे इंसान तकड़ियूं विखूं खड़े ड्रोड़ नुमा, हल्की ड्रोड़ नुमा हलंदो 3 चकर, ऐं पोइ बाक़ी जेके 4 चकर बचंदा उहे सुकून सां इत्मिनान सां हलणा आहिनि। जेॾीमहिल इहे 7 चकर इंसान जा पूरा थी विया हलिया, ऐं हर चकर में जेॾीमहिल हजर अस्वद खां फिरी करे वरी हजर अस्वद जे साम्हूं ईंदो, हथ मथे करे हजर अस्वद ॾांहुं मुंहुं करे अल्लाहु अकबर बिस्मिल्लाह अल्लाहु अकबर चई करे वरी ॿियो चकर शुरू कंदो। अहिड़े हिसाब सां 3 चकर, 7 चकर इहो कमु करिणो आहे। जॾहिं इंसान हितां फारिग थी हलियो, पोइ 2 रकात नमाज़ पढ़णी आहे। 2 रकात नमाज़ नफ़िल पढ़ी करे उन खां पोइ आबे ज़मज़म जो पाणी पीअणो आहे। आबे ज़मज़म जो पाणी पीअण सां गॾोगॾु मथे ते बि कुझु हारणो आहे, जो मथो पुसी वञे हलियो।
उन खां बाद में इंसान सफ़ा पहाड़ी ऐं मरवा पहाड़ी जी सई करणी आहे। सफ़ा खां शुरूआत कंदो, पर सफ़ा पहाड़ी ते जीअं ई मथे चढ़ंदो साम्हूं काबतुल्लाह थो अचे। काबतुल्लाह शरीफ़ ॾांहुं मुंहुं करे ही जीअं माण्हू दुआ लाइ हथ खणंदो आहे, ईअं हथ खणी करे 3 दफ़ा चवणो आहे अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर। हिकु दफ़ा ही दुआ पढ़णी आहे ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीका लहु लहुल मुल्कु व लहुल हम्दु व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर। ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु अंजज़ वअदहु व नसर अब्दहु व हज़मल अहज़ाब वहदहु। अल्लाह के प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यह दुआ पढ़ी हुई सफ़ा पहाड़ी ते मथे चढ़ी करे काबतुल्लाह शरीफ जे साम्हूं भी करे त अंजज़ वअदहु। अल्लाह साईं पंहिंजे वाइदे के पूरो करे ॾेखारियो जो जेॾीमहिल मक्के वारनि मूंखे मजबूर करे हिजरत कराए मदीने ॾांहुं रवानो कयो पे त अल्लाह से वाइदो कयो त मुंहिंजा हबीब मूं रब जो वाइदो आहे तोखे ज़रूर इन मक्के में आणींदुसि ऐं इन मक्के जो तोखे बादशाह बणाईंदुसि। अंजज़ वअदहु, रब्बुल आलमीन पंहिंजो वाइदो पूरो करे ॾेखारियो। व नसर अब्दहु, पंहिंजे बाने मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मदद करे ॾेखारियईं। व हज़मल अहज़ाब वहदहु, दुनिया जो केतिरियूं जमायतूं आयूं, मक्के में केतिरियूं जमायतूं हुयूं इस्लाम दुश्मन, होॾां यहूदी आया, होॾां ईसाई आया, होॾां मुनाफिकीन आया, होॾां मुर्तदीन आया, सभिनि खे अल्लाह रब्बुल आलमीन मुसलमाननि जे हथों निस्तो नाबूद करे तबाह कराए छॾियो। फरमाई वहज़मल अहज़ाब वहदहु, अकेले अल्लाह समूरी जमायतन के जेके बि रब्बुल आलमीन जा दुश्मन, रब जे नबियन जा, रब जे बानन जा, रब जे घर जा दुश्मन हुआ, सभिनि खे अल्लाह साईं पोइ हितां सफ़ा खां हलणो आहे मरवा पहाड़ी जी तरफ़। विच में हींअर तो उन्हनि साए रंग जो बथियूं लाइटूं हणी छॾियूं त उते थोरी ड्रोड़ पाइणी आहे, पर उते औरतनि खे ड्रोड़ न आहे पाइणी, मर्दन के ड्रोड़ पाइणी आहे। इन ड्रोड़ जी सबब ऐं वजह छा आहे? जंहिंमहिल सहाबा किराम मदीना मुनव्वरा खां मक्के जी तरफ़ आया तो सहाबा वीचारा बुखायल सतायल जिस्म कमज़ोर थी विया हलिया। त जंहिंमहिल मक्के वारनि ॾिठो ठठोलू मज़ाक करण लॻा, हे ही छा हिते ड्रोड़ पाईंदा, हेॾी सफ़ा पहाड़ी, हेॾी मरवा पहाड़ी, इन ते कीअं चढ़ंदा ही थकल टुटल कमज़ोर। पोइ प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया मुंहिंजा साहबियो इन्हनि खे ड्रोड़ लॻाए ॾेखारियो त असां जिस्मानी तौर त कमज़ोर आहियूं, थकल आहियूं, पर ईमानी तौर असांजी जेका मज़बूती आहे उहो असांजो रब ई ॼाणे थो, ॿियो केरु नथो ॼाणे। उहो रब ई आहे जंहिं सहाबा जे दिलनि जी तक़वा खे ईमान खे आज़मायो त इहे मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा फ़क़ीर यतीम मिस्कीन थकल टुटल डुमरा सहाबी पर केॾा वॾा ताक़तवर आहिनि, ईमान में मज़बूत आहिनि। पोइ इते ड्रोड़ पाराए मुशरिकीन मक्का ऐं काफ़िरनि जे मुंहं में धूड़ विझराई प्यारे पैगंबर, ख़बर पवे त ही ताक़तवर आहे। सफ़ा खां मरवा ताणी हिकिड़ो चकर, मरवा पहाड़ी ते चढ़ी करे वरी काबतुल्लाह ॾांहुं मुंहुं करे वरी साॻी दुआ पढ़ी आहे। ईअं ई वरी मरवा खां सफ़ा ताणी ॿियो चकर, वरी सफ़ा खां मरवा ताईं टियों चकर, 7 चकर पूरा करे पोइ इंसान वञी करे पंहिंजा वार कटराए। पोइ जेकॾहिं ठोड़ो थिए थो तॾहिं बि ठीकु आहे, जेकॾहिं वार थोरा कटाए थो जीअं आम कटिंग हलंदी आहे तॾहिं बि ठीकु आहे, हिन में को अर्ज़ु कोन्हे। ॿई शयूं शरीयत जे तरफ़ां मुख़्तियारी आहिनि। इहो थियो, उन खां पोइ इहो मर्द हज़रात वञनि वेझनि सेजनि पंहिंजा एहराम लाहे करे पंहिंजा ॿिया कपिड़ा पाइनि। इहो आहे सही तरीक़ो मर्द जे उमिरि जो। औरत पंहिंजे लिबास में पर्दे में हितां वेंदी जहाज़ ते चढ़ंदी, मीकात ते इहा औरत इहो ई नियत कंदी लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक उम्रतन अल्लाहुम्मा महिली हैसु हबस्तनी। पोइ उहा साॻी उहा औरत मस्जिद हराम में पुॼंदी, उनखे बि इहो ई करिणो आहे। जेकॾहिं फ़र्ज़ी नमाज़ूं निकितल आहिनि त पहिरियां फ़र्ज़ नमाज़ूं पढ़णियूं आहिनि, पोइ उनखे वञी करे तवाफ़ करिणो आहे। उन औरत खे बि इहो ई कमु करिणो आहे त हजर अस्वद खां तवाफ़ शुरू कंदे हथ मथे करे बिस्मिल्लाह अल्लाहु अकबर चवंदी, 7 चकर हणंदी। औरत खे तवाफ़ दौरान ड्रोड़ नाहे पाइणी, औरत खे तवाफ़ दौरान ड्रोड़ नाहे पाइणी।
औरत के आम हालात में मुंह जो ऐं हथनि जो पर्दो रखणो आहे, पर तवाफ़ दौरान हथ खुलिया रखणा आहिनि, मुंहुं एसी ताणी खुलियो रखणो आहे। जेकॾहिं को गैर मुहर्रम साम्हूं अची वञे थो हलियो त पोइ औरत खे पर्दो करणो आहे। इहा औरत आम हलणी में 7 चकर कंदे, उन खां पोइ इहा औरत सई कंदे। औरत खे सई में बि ड्रोड़ नाहे पाइणी, आम जीअं नॉर्मल औरत हलंदी आहे ईअं हलणो आहे। ऐं औरत खे बि सफ़ा ऐं मरवा पहाड़ी ते चढ़ण ऐं पहुचण सां काबतुल्लाह ॾांहुं मुंहुं करे इहे दुआयूं पढ़ियूं आहिनि। उन खां पोइ औरत सई करे वई 7 चकरनि जे, पोइ औरत पंहिंजे वारनि मज़ा थोरा वार कटाईंदी, चोटियूं कटाईंदी। इहो औरत जो उमिरो थी वियो हलो। उन खां पोइ औरत जेकॾहिं वेचणु चाहे थी ऐं पंहिंजा कपिड़ा मटाइणु चाहे थी, भले मटाए छॾे, इहो आहे सही तरीक़ो। पर अक्सर बेशतर माण्हुनि जी हालत ॾिसो, कैफ़ियत ॾिसो। ऐं हिकिड़ी ॿी ॻाल्हि, जेकॾहिं तवाफ़ दौरान सई दौरान अज़ान अची वई हली, तव्हांजो तवाफ़ ख़तमु। भले तव्हां 7 चकर हणो पिया, सिर्फ़ु 3 विखूं आहिनि, अज़ान अची वई हली, तव्हांजो तवाफ़ ख़तमु। सही कयो पिया, अज़ान आई, तव्हांजो सही ख़तमु। इहे तव्हांखे वरी नई सही अमल करणो पवंदो। हितां माण्हू ईंदा आहिनि वीचारा ईअं न फ़र्ज़ नमाज़ पढ़ियो न छा न छो, शुरू थी वेंदा आहिनि तवाफ़ में। ऐं तवाफ़ प्यारे पैगम्बर सल्लल्लाहु, हाणे उहे ग़लति सूरतूं बयानु कंदासीं मुख़्तसर। शुरू थी वेंदा आहिनि तवाफ़ में, ऐं उते तवाफ़ में बि तलबियो पियो पढ़िजे, इहो ग़लति आहे। ऐं माण्हुनि खे तवाफ़ जी का ख़बर कान्हे त शुरू किथां कबो। जिथां मस्जिद हराम मां दाख़िल थिया, चारई तरफ़ दरवाज़ा, जिथां दाख़िल थिया उते ई तवाफ़ शुरू करे छॾियो हलो, इहो ग़लति तरीक़ो आहे। तवाफ़ जो उते बथी लॻल आहे, हजर अस्वद जे साम्हूं आहे, उनमें हर ज़ुबान में लिखिजी अचे थो त हितां शुरू थींदो अल्लाहु अकबर कबीरा। पोइ इहे तवाफ़ कंदे दुआनि खां अलावा ॿिया नंढड़ा नंढड़ा किताब खणी ईंदा, के गोसिया नमाज़ पिया पढ़नि, के गोसिया दुरूद पिया पढ़नि, के छा पिया पढ़नि, के छा पिया पढ़नि। इहे समूरा अमल ग़लति आहे। दुआऊं जेके रब क़ुरान में ॿुधायूं आहिनि, जेके मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहादीस में ॿुधायूं आहिनि, हा उहे तव्हांखे यादि कोन थियूं थियनि त उहे दुआनि जा किताब बि मिलनि बि था, पर जेकॾहिं तव्हां वञो था त लिखराए वञी खणी उहे भले तव्हां तवाफ़ दौरान पढ़ंदा कयो। तवाफ़ दौरान माण्हू छा कंदा आहिनि, हर मुमकिन कोशिश करे रुकन यमानी खे बताइणो आहे, चुमणो पिया आहे हजर अस्वद खे। इहो लाज़मी कोन्हे। जेकॾहिं सुकून सां तव्हां तवाफ़ दौरान वारो मिली वञे थो हलियो, चुमी वियो हलिया त ठीकु आहे, वग़रना अल्लाह जे प्यारे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पाण परे परे खां बि तवाफ़ कयो आहे ऐं इस्लाम कयो आहे हजर अस्वद जो। हिक ॿिए खे धिका ॾियणु, सोड़ सकोड़ में वञणु, इहराम लहियो वञनि, जिस्म रत थियो वञे, फटिजो वञे, को गरीब, को मिसकीन, को डुमरो, का औरत लताड़ जो चिपाट जो वञे, सॼो इबादत जो मज़ो ई ज़ाया थो वञे हलियो। इहा अल्लाह साईं खे इबादत क़बूल ई कान्हे का। माण्हू हितां वेंदा, अंदरि टुबियूं हणंदा, पोइ धिक धिका चढ़ चढ़ा, पोइ ड्रोड़ केॾां वई, आम हलणी केॾां वई, सॼी ज़ाया थी वई हली। अॻियां औरतूं आहिनि, उन्हनि खे बि धिका, का तमीज़, को अख़लाक नामी का शइ कान रहंदी आहे। काबतुल्लाह खे चंबड़ी वेंदा, काबतुल्लाह खे हथ हणणो आहे, गिलाफ खे हथ हणणो आहे। इहे समूरा इहे हज ऐं इबादत सां इहे तालुक़ कोन था रखनि। जेके बि उते अरब आलिम आहिनि, इहे इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि खे बिदअत चवनि था। पोइ इहे डोड़ंदा, जंहिंमहिल मक़ाम इब्राहिम ते ईंदा, उते छा आहिनि, 2 पेर जा निशान आहिनि, मथां झंगलो लॻल आहे, हिफ़ाज़त जे लाइ त इहे महफ़ूज़ रहनि। मुसलमान जाहिल वञी उन्हनि खे चंबड़ंदा, झंगले खे चुमियूं ॾींदा, हथ घुमाए मुंहं ते हणंदा, पेटनि ते हणंदा। इहो तवाफ़ जो हिसो न आहे, इहो इबादत कान्हे का, इहा जहालत आहे। ऐं उनखे अलावा जंहिंमहिल 7 तवाफ़ पूरो कयो 7 चकरनि जो, 2 रकातूं, अक्सर मुसलमान ॾिसो उते जो उते शुरू थी वेंदा हलिया, पोइ साम्हूं अच वञ, लातड़ लूतड़, इहा शरई इबादत कान्हे का। जिथे बि मस्जिद हराम में तवाफ़ करे, भले सहन मां निकिरी वञो, मस्जिद हराम में जिथे बि तव्हांखे जॻह मिले थी उते 2 रकातूं पढ़ी करे पोइ अची तव्हां सही कयो। नमाज अज़ीम इबादत आहे,
उहा इबादत जंहिंजे लाइ तवाफ़ बंदि थी वेंदो आहे हलियो ऐं तवाफ़ ख़तमु थी हलियो वरी नईं सही करिणो आहे, उन नमाज़ जो को असांखे ख़्यालु मुसलमाननि खे कोन रहंदो आहे। अल्लाहु अकबर कबीरा। पोइ वरी मुसलमाननि जा ॿिया बि अजीब रंग आहिनि। इहे समूरियो सही तरीक़ो जेको ॿुधायो उन खां अलावा जेको बि तरीक़ो कयो वेंदो आहे, अरब आलिम जेके बि गुज़रिया आहिनि सभु हिन खे बिदत ऐं शिरक चवनि था। त इहे शयूं इबादत उम्र ऐं हज जो हिसो न आहिनि, तवाफ़ ऐं सही जो हिसो न आहिनि। अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ आहे अल्लाह से मूंखे अव्हांखे पढ़णु सम्झणु पंहिंजी इस्लाह करणु ऐं हर इबादत खे अल्लाह अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ॿुधायल तरीक़े मुताबिक़ अदा करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आमीन। व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।